नबी पैगंबर रसूल पाण के पाण औलाद नथो ॾेई सके। औलाद ॾियण वारो केर? वॾे आवाज़ वयजाल मन यशाअ अक़ीमा। अञा वॾे आवाज़ सां जेके कुरान मजीद जा जियाला वेठा वॾे आवाज़ सां औलाद ॾियण वारो केर? लकुम मिन अनफुसिकुम वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन व हफदतहु वरज़क़कुम मिनत्तय्यिबात। अञा वॾे आवाज़ सां औलाद ॾियण वारो केर? अञा वॾे आवाज़ ज़करिया नबी फरमाए कावायन स्वाद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन खफ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअलर रअसु शय्बा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया। अञा वॾे आवाज़ सां सदके वञा हज़रत ज़करिया जी दुआ दो घुरियो मुंहिंजा अल्लाह। मां नबी आहियां, मां पैगंबर आहियां, मां रसूल आहियां, पर पाण खे पाण औलाद नथो ॾेई सघां। ओ मुझा अल्लाह 110 साल जी मुझी उम्र, 90 साल जी मुझी घरवारी असां में काई ताकत न आहे औलाद ॾियण जी। क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअलर रअसु शय्बा। ओ मुझा अल्लाह पोड़ बज करे मुझा हॾा भी खड़कंदा, पोड़ बजे करे मुझी दाढ़ी भी अशी थी वई आ, पोड़ बजे करे मुझियूं मुछां भी अशी थी वियूं आहिनि, पोड़ बजे करे मुझियूं भिरवा भी अशी थी वियूं आहिनि, पोड़ बजे करे मुझे पिंपलनि जा वार भी अशा थी आहिनि, पोड़ बजे करे
वश्ताल रास शैबा मथे जा वार भी अशातियान। ओ मुझा अल्लाह मां पान में का ताकत न तो समझा, पांजी घरवारी में का उम्मीद न तो समझा जो औलाद जड़े, पर मुझा अल्लाह मां तुझी रहमत में उम्मीद करे, तुझी कुदरत में उम्मीद करे। दुआ घुरिया मेहरबानी फरमाए मुझे न उम्र में पड़ पवारे वक्त में मुखे पुट वारी नेमत नसीब फरमा। अल्लाह फरमाया ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। अजावरे आवाज़ भी तो कुछ सही भला सही दिए भी नहीं तो आज माण्हू चरिया वञनि था उते गॾु खाए चवंदा असांजी उमेद हाल वेचारा ॾींहुं राति महिनत था करनि वदंदा माण्हू पड़ पासे वदंदा माण्हू पीरन फ़कीरन जी क़बरुनि ते किरन। अल्लाह वञो त सेवण में ज़ुल्म करिसो। अल्लाह ॼाणे थो मां पाण सेवण में वियुसि। हिकिड़ी माई सजदा पई करे क़बर खे साईं बुज़ुर्ग जी ऐं चवेसि भई त साईं मां रब जो दर छॾे बीठो वधाई मां पाण रोए पई डांडियूं करे रब मुझी नथो ॿुधे तंहिंजे करे मां तोॾे आई आहियां तूं मिली मुंहिंजी महिरबानी। दिल रोए थी दिल तड़पे थी वञूं था सेवण में शिरक ॾिसी करे असां तड़पूं था त आख़िर मुस्लमाननि खे छा थी वियो आहे। अल्लाह जा घर मस्जिदियूं खाली थियूं नज़र अचनि। अल्लाह अकबर कबीरा दरगाहूं भरना पियूं नज़र अचनि। वरी ज़ुल्म जी एॾी इंतहा वरी अल्लाह वारनि बुज़ुर्गनि जी क़बरुनि जे मथां डांसूं थियूं कयूं वञनि राग पिया हलाया वञनि मुजरा पिया कया वञनि। अल्लाह अकबर कबीरा दुहल पिया वॼाया वञनि। अलाए काॾे मुसलमाननि खणी वाट वरिती आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे
दिल रत जा गोड़ा गाड़े पई जाने ता नजर क्यों रुगी जिहालत ही जिहालत दा जाने ता नजर क्यों रुगी बेदीनी बेदीनिया जाने ता नजर क्यों रुगी बेनमाजी बेनमाजी जाने ता नजर क्यों रुगी विपई विप लगी पैया जाने ता नजर क्यों रुगी बेहयाई बेहयाइया जाने ता नजर क्यों रुगी जिनाई जिनाया जाने ता नजर क्यों रुगी मुसलमानन में गुनाही गुनाह मुसलमानन में नेकी लबे नदी मुसलमानन में अल्लाह जी हाँ मोहब्बत मिले नदी रसूलुल्लाह जी मोहब्बत मिले नदी अलाए कादे मुसलमानन खड़ी पुठी निया तॾहिं त मुसलमान परेशान लगा पिया तॾहिं त तबाहियूं बरसातियूं हे मींहं हे हवायूं असांखे छॾनि ई नथा तॾहिं त असांखे महांग बि छॾे ई नथी ॾींहुं ॾींहुं महांग पा ॾींहुं ॾींहुं महांग पा ॾींहुं ॾींहुं परेशानी आहे हाणे कराची जे पासे ॾे हिकिड़ी वीचारी औरत इन महांग जे करे जिंदगीअ में तंग थी पंहिंजनि बचनि खे खणी वीचारीअ कोठे तो टपो ॾिनो आहे आबखात कई आहे ख़ुदकशी कई आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा भाइरो अहिड़ी हालत बणिजी चुकी आहे मुसलमान जी वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वनहशुरूहु यौमल क़ियामत अमा वदे आवाज़ पंजाब जे पासे दे सगी भेड़ पंहिंजे सगी भाग ना जाए आखिर वाद मुसरी खबर मुसरी कुरान जो आप भाग जे ते यो मुर्स असांजे विच में थो अचे इनखे कतल कर आखिर वो वीचारो इहो भाग कतल कयो ऐं कतल करे केतिरनि महीननि ताईं आखिर इकरार कयो न सघे अल्लाह भेड़ पाक कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाया कहिड़ा दर्द ॿुधाया कहिड़ा सूर ॿुधाया कुरान मजीद में अल्लाह फरमाए ज़ारल फसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अय्यिदुल्लाह जो कुरान मजीद सच्चो आहे वॾे आवाज़ सां जो कुरान मजीद सच्चो इंडिया वञी पुगी आहे 4 बार भी खई हुई आहे मां त इहो वाइदनि में चवंदो रहंदो अर्ज़ु कंदो रहंदो आहियां दोस्तनि खे तो मेहरबानी फरमाए पंहिंजनि घरनि ते नज़र कयो मेहरबानी करे टच मोबाइलियूं पंहिंजनि घरनि में न रखो मां चवंदो आहियां त मेहरबानी करे
बाहिरन मुल्कन में कमाइण न वञो जेके 5 रुपया मिलन हिते बचन ॿारनि सां इहे भला अथव न वञो 3 साल दुबई न वञो कमाइण जे लाइ सऊदी 3 साल 4 साल बाकी शादियों छो था कयो शादियों करे भजो छो था ओ मुझा अज़ीज़ो वॾो बेवकूफ़ माण्हू आहे जेको शादी करे दुबई कमाइण लाइ थो वञे वॾो बेवकूफ़ आहे जेको शादी करे सऊदी कमाइण लाइ थो वञे चरियो अल्लाह ज़ामिन आहे खाधे पीते जो वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा वयअलम मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फ़ी किताबिम मुबीन वॾे आवाज़ सां शादी कई जो 7 लख कर्ज कई वरी भगे सऊदी महीनों चढ़ी घरवारी दाने ओने घरवारी भी पिटी दी हुई अल्लाह जाने तो मस्जिद में शादी करे 2 महीना घरवारी ना रही भाई अभी कोई पछड़ी महीनों लाए 2 महीना घरवारी डायरेक्ट वही कोर्ट में तलाक वही डायरेक्ट वही बेसा में खाओ चाहे ते रोजी नहीं मिली असा तो बेटे बुका मरो फिर तो आप लाओ दामन केड़ा खाते पीते जो कुरान मजीद में अल्लाह फरमायो वकायिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाह यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम और फरमाए والرزاق ذو القوة المتين वॾे आवाज़ सां पान दी रात तबलीग तो क्या असा वालिद मोहतरम दी रात तबलीग कयो असा चोदा वञो तबलीग कयो पर ये साल शादी छुटा न वञो भले 40 दी वञो 4 महीना वञो वरी मोटण जी कयो वरी घर चक्कर ॾेई महीनो साल वरी भले 4 महीना हलिया वञो वरी महीनो घर रही वरी 4 महीना हलिया वञो साल वो वञे जेको कुंवारो भले वो वञे अन्या भी 3 साल वजे भलो तंदीम से आए या वो वजे साल 2 जेको वरी जेकी बैटरी लो चलो
जी पुरानी बोलो वली ज़ौजिका कुन घर वारी जो हक बाकी शादियों कयो छो था और मुझे प्यारे नबी फरमायो वले आईन का हक़्क़ुन वले ज़ौजिका हक़्क़ुन वले नफ्सिका हक़्क़ुन मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो मुझे आका सही फरमायो शादियों कयो सही फरमायो घर वारन से प्यार मोहब्बत कयो यो भी ताजे लाए दीन यो भी ताजे लाए सवाब या भी ताजे लाए नेकिया नबी सही फरमायो जेको जल्दी शादी तो करे निकाह तो करे गुनाह को बचण जे लाए मुझे आका मुझे रबर सही फरमायो मुझे सोने सही फरमायो जॾहिं उहे मोहब्बत प्यार करे तड़क करे गुसल खानन में निकरंदा जी उन्हनि जे जिस्म में पानी जा टेपड़ा हेठ जमीन ते किरंदा त नबी सही फरमायो हिक हिक टेपड़े ते 70,000 मलाइक नूरी फरिश्ता वही उन्हनि लाइ माफ़ीअ जी दुआ था घुरनि जिन पाण खे ज़िना खो गुनाह खो बचाए पंहिंजो निकाह वारो रिश्तो मज़बूत कयो पंहिंजे प्यारे मोहब्बत खे वधायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्तो अॼु त ज़ाल वणे ई नथी अॼु माण्हू चवंदा घर की हाँ मुर्गी दाल बराबर अॼु घर वारीअ सां वेहण लाइ तयार न आहिनि ओ मुझा अजीज ओ मुझा भाइरो जतोई साहब ओ अब्बासी साहब ओ मुझा दोस्तो चना बिरादरी वारो अल्लाह जी ज़ात जो कसम नबी से फरमायो ज़ाल मुर्स दे न्यारे दी मुर्स ज़ाल दे तो न्यारे कवेरे न्यारे खिलंदा मुस्कुरांदा तबसम दा करंदा अल्लाह अरशदा उन्हनि न्यारे करे हेठ जमीन रे तके करे रब मर्श ते पियो तो मुस्कुराए तो रहे ओ मुझा अजीज़ो ओ मुझा भाइरो मेहरबानी फरमाए पंहिंजे हालात ते कंट्रोल कयो मेहरबानी फरमाए पंहिंजे घर ते कंट्रोल कयो मेहरबानी फरमाए पंहिंजे बचड़नि ते नज़र रखो मेहरबानी फरमाए पाण ते कंट्रोल कयो वनहन नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मवा पाण खे बेहयाई खां पाण खे बुछड़ाई खां पाण खे गुनाहनि खां पाण खे नाफ़रमाननि खां बचाईंदा ई बचाईंदा रहो पहिरियों त पंहिंजे न पंजनि फुटनि वारे जिस्म ते क़ुरान जो कानून नाफ़िज़ कयो बाद में पंहिंजे घर जे मथां क़ुरान जो कानून नाफ़िज़ कयो बाद में इलाके जे मथां महिनत कयो
तां अल्लाह तांखे तांजे घर जे भातन के तांजे गोठ के तांजे ओड़े पाड़े के सभिनी के जन्म जी बाख बचाए जन्नत जो वारिस मालिक बणाए वले मन खाफ मकाम रब्बी जल्ला फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां ईमानी जज़्बे सां छो न करण लाइ कई वेंदा हो ईमानी जज़्बे सां जो सुभान अल्लाह। ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो हज़रत इब्राहीम पंहिंजो प्यारो पुटु अल्लाह जे नाले ते कुर्बान करण लाइ तयार आहे पर असां 5 मिंट कॾहिं निमाज़ पढ़ण लाइ तयार न आहियूं। हज़रत इब्राहीम पंहिंजो प्यारो पुटु अल्लाह जे राह में कुर्बान करण लाइ तयार आहे पर असां ॾाढी सुहारीअ खे माफ़ करण लाइ तयार न आहियूं। एतिरी भी कुर्बानी असां मुसलमान नथा ॾियूं जो पंहिंजनि चेहरनि में ॾाढियूं सुहारियूं सिंगारियूं। हज़रत इब्राहीम पंहिंजो प्यारो पुटु अल्लाह जी राह में कुर्बान करण लाइ तयार आहे असां ज़िना छॾण लाइ तयार न आहियूं। ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत ऐमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन फमन इब्तग़ा वराअ ज़ालिक फ़उलाइक हुमुल आदून। जिन जो सीनो कुरान सां ठरे थो वॾे आवाज़ सां जिन जी दिलि कुरान सां ठरे थी वॾे आवाज़ सां ओ जतो इज़ाब मोहम्मद बाना गुज़ारिश करणा सभिनी खे मिन्नत करणा ज़िना खां पाण खे बचायो पंहिंजी औलाद खे पंहिंजी फैमिलीअ खे पंहिंजे बचड़नि खे पंहिंजनि नियाणियुनि खे गुनाह खां ज़िना खां बचायो। जल्दी बचड़ा परणायो फनकिहू मा ताब लकुम मिनल निसाए मसना व सुलास व रुबा। जल्दी न्याणियों परणायो देर न कयो जल्दी जल्दी पुटनि जूं शादियूं करायो न्याणियुनि जूं शादियूं करायो तां त ज़िना खां बचनि तां त बेहयाईअ बुछड़ाईअ खां बचनि तां त हाँ अध दीन हाँ अध खानो दीन जो मुकम्मल करन। ओ मुझा अजीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो नबी ने फरमायो जल्दी जल्दी पुट परणायो जल्दी जल्दी न्याणियूं परणायो। 3 फ़ाइदा थींदा। हिकु फ़ाइदो इहो जो साईं फरमायो ज़िना खां बची वेंदा। नंबर 2 इहो फ़ाइदो जो अध दीन जो खानो मुकम्मल थींदो। नंबर 3 ते नबी ने फरमायो जल्दी पुटन परणाइण जे करे जल्दी न्याणियुनि परणाइण जे करे इहो फ़ाइदो थींदो जो जल्दी जल्दी उन्हनि खे ॿार ॼमंदा उहे वॾा थींदा वरी उन्हनि जूं शादियूं थींदियूं वरी उन्हनि मां ॿार ॼमंदा वरी उहे वॾा थींदा वरी उन्हनि जूं शादियूं थींदियूं। नबी ने फरमायो अलाए केतिरी मां मोहम्मद करीम जी उमत तव्हांजे हिकु पुटु परणाइण जे करे वधंदी तव्हांजी हिकु न्याणी परणाइण जे करे वधंदी। साईं फरमायो जेके जल्दी जल्दी शादियूं बचड़नि जूं कराया गुनाहनि खां पाण खे बचाया साईं फरमायो पंहिंजी औलाद खे गुनाहनि खां बचाया इहे मुंहिंजा वोट न आहिनि वर्कर आहिनि। मां मोहम्मद करीम क़यामत जे ॾियारे
इन्हनि खे जल्दी जल्दी शादी कराइण वारनि वालिदैन खे पाण सां गॾु बीहारे मां मोहम्मद करीम पंहिंजे हथनि सां आबे हुजे कोसर वारो जाम पीआरे पाण सां गॾु मां अल्लाह जो दीदार कराए मां मोहम्मद करीम पाण सां गॾु इन्हनि खे जन्नत में वठी हलंदो मां। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत। जिनके ये मोबाइल नुवे त टप्पा दियूं ॾियनि वञी कोर्ट मैरिज थियूं कर जिन वेचारनि खे मोबाइलियूं लाइन उहे रोअनि थियूं क़ुरान बि पढ़नि थियूं वेचारियूं रोअनि थियूं रब खे दाद ॾिनो अल्लाह ये असां सां ज़ुल्म कयूं वेठा थी। बाबा साईं फरमायो मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियुमि वाइज़ जे दौरान हिकिड़ो ख़त आयो हिकिड़ो नंढड़ो ॿार वो ख़त खणी आयो बाबा फरमायो मां उन ख़त खे खोलियमि पढ़ियमि त लिखियो पियो बाबा साईं मौलाना अब्दुल रज़ाक मिखा साहब हे जेके भी तुझे साम्हूं वेठा आहिनि वाइज़ ॿुधनि इहे सभु नियाणियूं विहारियूं वेठा थी सभई पंहिंजियूं नियाणियूं परणाइनि नथा। बाबा फरमायो त हुन में नियाणीअ वीचारी लिखियो साईं मिखा साहब मां हिम्मत करे तव्हां ॾे ॿ अखर लिखां थी महिरबानी करे न मौज़ूअ ते ॻाल्हायो त नियाणियूं थारनि। बाबा फरमायो हिकिड़ो अखर झुनू थियल हो पाणीअ सां वेचारीअ नियाणीअ लिखियो वेठो साईं मिखा साहब बाबा साईं हे जेको अखर झुनू थियल आहे इहो मुंहिंजे ॻोढ़नि जो आहे पाणी असांजे अबे अम्मा असांखे अहिड़ो कयो आहे जो रोअण जहिड़ा वञी बचाऊं वेठा अखियुनि मूं पाणी था हारियूं असांखे मुड़ुस नथा ॾिना वञनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो न कयो ज़ुल्म नियाणियुनि सां नियाणियुनि जा हक़ न खाओ नियाणियुनि खे जल्दी परणायो मुड़ुस ॾियो नियाणियुनि जी ज़िंदगी मुड़ुसनि सां ठहे थी हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना महिरबानी करे ऐं नियाणियुनि खे ज़मीन मां बारे मां मिल्कियत मां ओ ॿाहिरो हिसा ॾियो ओ वालिदैन हिसा ॾियो पंहिंजनि नियाणियुनि खे पैसनि मां महिरबानी करे पंहिंजा ॿार इहे लाइ मरणो अथव पर पंहिंजनि नियाणियुनि जा ॿार लाहियो मरणो अथव पर पंहिंजनि पुटनि जा ॿार लाहियो पंहिंजा पुट परणायो पंहिंजनि पुटनि खे सेट कयो ऐं जेका उन्हनि खे मिल्कियत विरासत में अचे थी उन्हनि खे ॾियो त ख़ुशीअ वारी ज़िंदगी गुज़ारनि। अल्लाह जो वास्तो अथव संभालियो पंहिंजे मुआशिरे खे महिरबानी करे दीनदार बणिजो महिरबानी करे नमाज़ जा पाबंद बणिजो महिरबानी करे क़ुरान जा आशिक़ बणिजो। रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्स वल क़मर बिहुस्बान वल नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समा रफ़अ ववज़अल मीज़ान अल्लाह ततगौ बिल मीज़ान वक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान। अञा वरी आवाज़ सां
अजा ईमानी जज्बे सा दुनिया जी जान में केजी मर्जी से आया वरी दुनिया जी जान में केजी मर्जी से कीता ये जिंदगी दुनिया वाली तो खाली पड़ी रही इसे काम है बाप को खुदा जे आका मंजी पान में कदरदानी पैदा कयो इनमें ये साजी इज्जत ओ फरमाए समेला समेला व ताला गुफरानक रब्बना व इलैकल मसीर। वडे आवाज़ सां अल्लाह फरमायो मुझो कुरान मजीद ॿुधंदा वञो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जो फरमान ॿुधंदा वञो मनीदा वञो अमल कंदा वञो तमाम माफ़ियूं भी ॾियां राज़ी भी थियां जन्नती भी बणाया ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो नज़र कयो हज़रत इब्राहिम ॾे हुकुम थो अचे इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा। अल्लाह फरमाए दो इब्राहिम हे जेको तोखे मां पुट ॾिनो आहे सालनि वरनि खां बाद पुड़प में हाणे न पुट खे 7 सालनि वारे खे मां अल्लाह जे राह में कुर्बान कर इनके ज़बह कर। अल्लाह अकबर कबीरा हज़रत इब्राहिम उथियो आहे देरी न के पंहिंजे पुट खे थो फरमाए बचड़ा अल्लाह जो हुकुम थियो आहे तू मूंखे वॾे मां वॾो प्यारो आहे मूंखे पंहिंजे साह खां बि वधीक प्यारो आहे पर हाणे रबी हुकुम थियो आहे तुंहिंजे कुहण जो तंहिंजे करे ॾिनो बि अल्लाह आहे वरी घुरियो बि अल्लाह आहे मां तोखे अल्लाह जे राह में कुर्बान करण लाइ तयारु आहियां बचड़ा तुंहिंजो छा मशवरो आहे तुंहिंजी छा राय आहे कुर्बान वञा नंढड़े नौनिहाल शहज़ादे हज़रत इस्माइल जे लफ़्ज़नि मथां जुमलनि मथां वो भी नबी बणजण वारो का मज़ाक न हुई वज़कुर फिल किताब इस्माइल इन्नहू कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिया। फरमाए दो या अबत फल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह सतजदुनी इंशाअल्लाह सतजदुनी इंशाअल्लाह सतजदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। क्या आवाज़
यो ईमान हो हज़रत उस्मान साईं जो बागी ॿाहिरों बीठा आहिनि पानी बंदा मानी बंदा मुलाकात हज़रत उस्मान जी बंदा अल्लाह अकबर कबीरा मां कुर्बान वञा हज़रत उस्मान जे ईमान मथां बागन तबाही कई हज़रत अली आयो हज़रत उस्मान सां मुलाकात कई 18 ज़ुल्हज्जा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हज़रत अली तो फरमाए यार दे हाल वाल भला इन बागिन सां वेड़ क्यों लड़ाई क्यों के न यार अली मां कीअं मदीने में रतो आया माखो कम इहो न थींदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत उस्मान जे ईमान जे न्यारियो हज़रत अली तो फरमाए साईं भला मां तव्हांजे लाइ पंहिंजनि बचड़नि खे चौकीदार करे बीहारिया हज़रत उस्मान फरमायो यार मां इहो कमु करण बि न ॾींदोमांइ तुझा शहज़ादा कीअं चौकीदार बीहनि हज़रत अली फरमायो यार या मां पाण बीहां तुझी जान खे ख़तरो आहे बाग़ी आपे मां निकिता था वञनि कुर्बान वञा हज़रत उस्मान जे ईमान मथां फरमाए तो भले मूंखे शहीद करनि पर मां तव्हांखे तकलीफ़ न ॾींदुमि हज़रत अली फरमाए तो साईं भला तव्हांखे हितां मदीने मां ॿाहिरि कढूं चए मां मोहम्मद करीम मिठड़े जो शहर न छॾींदुमि शहीद थी वेंदुमि आख़िर 18 ज़ुल्हज ते क़ुरान जी तिलावत कंदे कंदे हज़रत उस्मान साईं पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई पढ़े तो फसयक्फ़ीकहुमुल्लाह 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 वहुव अस्समीउल अलीम अञा वरी आवाज़ जिनके मुझा जुमला समझ में आया न वॾे आवाज़ ओ मुझा अज़ीज़ो साल जे इस्लामी साल जे आखिरी महीने में भी तव्हांखे कुर्बानियूं नज़र ईंदियूं
इस्लामी महीने जे पेरे इस्लामी महीने जे पेरी तारीख में भी तांगे कुर्बानी नजर इंदी हज़रत उमर साईं जी। इस्लाम जे पेरे महीने जे तारीख में 10 मुहर्रम ते हज़रत इमाम हुसैन बियन इमाम हुसैन जे भाइरन जी कुर्बानी इमाम हुसैन जे भाटे जी कुर्बानी हज़रत इमाम हुसैन जे दोस्तन जी कुर्बानी नजर इंदी। ओ मुझे अजीजो तले तो अल्लाह फरमाए अल्लाह हश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अल्लाह फरमाओ दुनिया वालों ये बच्चा ये बार या आल या औलाद ये मिल्कियतूं ये पैसा ये जानियूं ये जिंदगियों मां अल्लाह तांगे दिनियो तमाम हाने ताम सा व्यापार क्यों ता ये पांजू जानियूं पांजा माल पांजा बच्चा बार मां अल्लाह जी राह में कुर्बान क्यों। मुझो वायदो मां बदले में तांगे जन्नत जो मालिक क्यों तो मां बदले में तांगे सोन जे बंगलन जो वारिस क्यों तो मां मुत्तकीन अला फुरुशिम बदाइन आमिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वधे आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ वधे आवाज़ सां इंशाअल्लाह बच्चा 12 रुपए के हवाले कबा इंशाअल्लाह मिलके त जन्नत को पे करन या भाई जान के दुनिया अल्लाह ये जिंदगी के दुनिया अल्लाह ये बच्चा 12 के देना है अल्लाह कुरान दीनदारी जी मेहनत क्यों दुनियादारी हाने घणी थी। ओ फरमाया लहाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लहू तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। ओ मुझा अज़ीज़ो ओ मुझा भाइरो ओ मुझियूं अमियूं ओ मुझियूं भेनरियूं ओ जतोई साहब ओ अब्बासी साहब ओ चना बिरादरी वारो मां सभिनी खे मुदवाना गुज़ारिश करणा दुनियादारी ते पई थुकां खाईंदी कब्र में क़यामत में आखिरत में दीनदारी कमेंदी दीनदारी तांगे दुनिया में भी आबाद शादाब कंदी तेजे करे मेहरबानी फरमाए पान में दीन जो फिक्र पैदा क्यों दीन जे सिखण जे लाए तबलीग जमात में टेम दियो 3 ॾींहं हलिया वञो 10 ॾींहं हलिया वञो 40 ॾींहं हलिया वञो 4 महीना हलिया वञो वञी कलमा सिखो वञी दुआ कुनूत सिखो वञी नमाज़ सिखो मेहरबानी करे मस्तूरातन के भी कढो अज माशाअल्लाह भलो माहौल थियो
जो मस्तूरा जी भी जमात निकली रही है, घरन में भी या मेहनत थी रही है। ओ मुझे अजीजो इन मेहनत की जरूरत है, इन तबलीग की जरूरत है। कुन्तुम अला शफा हुफरत मिनन्नार फअनक़ज़कुम मिनहा। कुन्तुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर। ओ मुझे अजीजो दीनदारी कमेनी मुख़बात कब्र में आखिरत में अल्लाह जी रज़ाए रहमत कमेनी, प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी कमेनी। अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। और फरमाए कुरान मजीद में रब फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। फ़बिअय्यि आलाइ फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। बड़ी आवाज़ सा जमशेद बेचारो जहाज में आ घरवारी उन जहाज में 48 माण्हू ॿिया बि। जहाज क्रेश थियो आहे, 48 माण्हू हिक सेकंड में ज़रियूं ज़रियूं थी विया, भुॻड़ा भुॻड़ा थी विया। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मेहरबानी फरमाए संभालियो पान। ये थोड़ी जिंदगी आ, थोड़ी हयाती आ। ओ मुंहिंजा अज़ीज़ अन करीब असांखे मरणो आ, अन करीब असांखे कब्रिस्तान वञणो आ। मौत जा माण्हू पिया था घुमन, मौत जा मलाइक पिया था लामारा ॾियनि। हज़रत इज़राइल जा चक्कर लॻाए पिया आहिनि। कल हुन ॻोठ मां फोतगी थी, टियों ॾियारो हुन ॻोठ मां फोतगी थी, चौथों ॾियारो हुन ॻोठ मां फोतगी थी। रोज़ ऐलान ॿुधण में था अचनि माण्हू दुनिया जो जान छॾियूं पिया वञनि। तोखे छा थियो आहे? चए दुनिया छॾण ते, तूं अॾण ते माण्हू वञनि था दुनिया छॾींदा, तूं वरी ॾींहुं राति दुनिया जे ठाहिण में महिनत में लॻो पियो आहे। ओ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजा भाउ, मुंहिंजी अम्मा संभालियो पाण। ख़बर ई न पवंदो इज़ा जाअ अजलुहा ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। मौत जा माण्हू पुॼी वेंदा, बुखार जी सूरत में मौत जा माण्हू पुॼी वेंदा, पेट जी सूरत में मौत जा माण्हू पुॼी वेंदा, पेट जे दर्द जी सूर जी सूरत में मौत जा माण्हू पुॼी वेंदा, फाइले जे झटके जी सूरत में मौत जा माण्हू पुॼी वेंदा, दिमाग़ जे रग फाटण जी सूरत में मौत जा माण्हू पुॼी वेंदा, डिलीवरी जे बहाने सां मौत जा माण्हू पुॼी वेंदा, एक्सीडेंट जे बहाने सां। तंहिंजे करे मौत वारा गुज़ारिश करणा हुआ। असां दुनिया में मरण आया आहियूं, मरण जी तैयारी कयूं, नेको कार थियूं, पंहिंजो अल्लाह परचायूं। अल्लाह फरमायो सुम्म सबील यस्सर सुम्म मातहू अकबर।
रोज कब्र कुकारे थी हर मर्द के, हर माई के, हर नंढे के, हर वडे के, हर पोड़े के, हर जवान के। रोज कब्र चवे थी त मां खिलाए पजो घर आया है। रोज कब्र चवे थी त मां उदाई जी जाया है। रोज कब्र चवे थी त मां अज़ाब जी जाया है। रोज कब्र चवे थी त मां नांगुन जी जाया है। रोज कब्र चवे थी त मां विछुन जी जाया है। रोज कब्र चवे थी मां केवलने माखोड़ जी जाया है। रोज कब्र चवे थी त मां अज़ाब जो मरकज़ आया है। ओ मुझा अज़ीज़ो कुकारे रड़ियों करे कब्र हर मर्द के, हर माई के चवे थी त जेकॾहिं मुझे तव्हांखे अचणो आहे त होशियारी करे अचो। कुरान मजीद दा भाकुर पाइजो, प्यारे नबी मोहम्मद करीम जी फरमाबरदारी करिजो। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु 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 गफूरुर रहीम। मेहरान साउंड पनवाकिल अब्दुल समद सन्नी शेख एंड रियाज अहमद 0306 2743 893। शान प्रोग्राम रखो जलसो मुनक़िद किया। अल्लाह इन जी मेहनत कबूल फरमाए। रब साईं जेके भी कुरान की मोहब्बत में वेठा हिन महल ताईं वेचारा ओ जुमे को वठी अल्लाह से सभिनी की हाज़िरी कबूल फरमाए। अल्लाह से सभिनी के रिज़्क़ में, रोज़ी में, बच्चन में, ॿार में बरकत नसीब फरमाए। अमलन सालन में बरकत नसीब फरमाए। सभिनी के अल्लाह साईं जिस ताईं दुनिया में रहे पक्को ऐं सचो मुसलमान कयो। पाण ॾे घुराए त कलमे वारो मौत, शहादत वारो मौत, निमाज़ वारो मौत नसीब फरमाए। सभिनी के सही माना में आल बेतन जो उबदार बणा। सभिनी के सही नमूने से असहाबन जो आशिक बणा। सभिनी के सही नमूने से हज़रत अली जो परवानो बणा। सभिनी के सही नमूने से प्यारे नबी मोहम्मद करीम जो ग़ुलाम बणा। अल्लाह से रहम जी नज़र फरमा, अल्लाह से करम जी नज़र फरमा। ये असो भाव मुजाहिद हाफिज़ मोहम्मद कासिम साहब अल्लाह से नौजवान थी करे दीन लाइ पाण पतोड़े तो मेहनत तो करे, कॾहिं हुते प्रोग्राम, कॾहिं हुते हुते वीचारो कुरान जा वाइज़ तो कराए। अल्लाह से इन जी उम्र में बरकतूं नसीब फरमा। अल्लाह से इन जी सेहत में बरकतूं नसीब फरमा। अल्लाह से इन जे बच्चन ॿारनि में बरकतूं नसीब फरमा। ऐं लाउल आलमीन हिन वीचारे जो दीनी ख़िदमात क़बूल फरमा। इन जे वालिद मोहतरम साईं मुनीर अहमद साहब जी अल्लाह साईं सेहत में बरकत नसीब फरमा। बाबा साईं जो ॾाढो प्यारो माण्हू हेॾो भाउ अब्दुल वहाब वेठो आहे। ये सभु बाबा जा शेदाई आहे। जेके भी तव्हां वेठा हो सभु बाबा साईं जा परवाना कुरान जा आशिक़ हो। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां सभु क़यामत जे ॾियारे बाबा साईं सां गॾु बिश्त में रवाना थींदा। अल्लाह साईं सां सभिनी खे बाबा साईं सां गॾु जन्नत में वञण जो हक़दार बणाओ। रहम फरमा, करम फरमा। वसल्लल्लाहु ताला अला खैर ख़ल्क़िही
मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।